पुठी पोयों वार करण में घणा ई माण्हू हुया। के ॾिठुम त माइट कंहिंजा हा, के वरी ॾिठुम त माइट कंहिंजा हा, पर जंहिं सभ खां अॻ में वार कयो उहे माइट मुंहिंजा पंहिंजा हा। तो संगत घणियूं ई कोशिशूं थियूं त हिन खे कंहिं न कंहिं ॻाल्हि में ईअं ई फासाईंदा अचूं ऐं हिन खे चढ़णु न ॾियूं, पर मां पंहिंजी हिमत न छॾी ऐं हर माण्हू जी ॻाल्हि कंडे जीअं अॼु बि मूंखे पई थी चुभे। ऐं इहे हुई असुलु मक़सदु हुयो जंहिंजे करे मां पाण खे संभालियो। असां पंहिंजा वक़्तु पंहिंजे हालातनि सां मुंहुं ॾेई मां अॼु निकिरी आयो, पर उन्हनि माण्हुनि खे शर्म अचणु घुरिजे यार, जन एॾियूं कोशिशूं कयूं का, एॾी मां जी कंहिंसां दुश्मनी त न हुई।